नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त कंडियारो मां ख़बर ॾींदड़ कंडियारो भरिसां ॻोठ फज़ल सहतो में वरियण खां GDA सां तालुक़ रखंदड़ सहता बिरादरी जे नेक मर्दन अल्लाह बख्श सहतो, सिकंदर सहतो, माजिद सहतो GDA खे अलविदा करे PP अॻवान ज़ियाउल हसन लंजार जे हथ ते PP में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। उन सिलसिले में ॻोठ फज़ल सहतो में हिकु जलसो कोठायो वियो, जंहिं में PP अॻवान ज़ियाउल हसन लंजार, MNA सैयद इब्रार अली शाह, MPA सैयद सरफराज हुसैन शाह, सैयद आकिल शाह समेत मुख्तलिफ बिरादरी जे नेक मर्दन PP कारकुन वॾे अंग में शिरकत कई। जलसे के खिताब कंदे MNA सैयद इब्रार अली शाह चयो त PP अवामी समूंड आहे, मुल्क जी नुमाइंदा पार्टी पीपल्स पार्टी आहे। PP अवामी ख़िदमत कंदड़ पार्टी आहे। तक जो अवाम मुंहिंजी ताक़त आहे। मां तक में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। तक जी अवाम जी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ सम्झां थो। MPA सैयद सरफराज हुसैन शाह चयो त PP जे दौर में सिंध जे नौजवाननि खे रोज़गार मिलियो आहे। PP अवाम जी दिलनि ते राज कंदड़ पार्टी आहे। PP अवाम जी दर्दन जो दरमान कंदड़ पार्टी है। PP दौर अवाम बुनियादी सहूलतों मिलियूं आहिनि। जलसे के खिताब कंदे PP अॻवान ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त इमरान हुकूमत अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। वफ़ाक़ सिंध सां नाइंसाफ़ियूं करे रहियो आहे। सिलेक्टेड हुकूमत अवाम खे रोज़गार ॾियण बदिरां मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करे बुख ऐं बदहाली खे वधाए रही आहे। हाणे पीपल्स पार्टी वफ़ाक़ जी नाइंसाफ़ियुनि ते ख़ामोश न वेंदी। PP शहीदनि जी पार्टी आहे जेका अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी। सहता बिरादरी जे नेक मर्दन अल्लाह बख्श सहतो, माजिद सहतो PP में शमूलियत करे सुठो फ़ैसिलो कयो आहे। कंडियारो शहर समेत पसगिरदाई वारनि इलाइक़नि जा मसला हल कया वेंदा। उन मौके ते PP अॻवान आयल मेहमाननि खे टोपी अजरक पाराया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।